अॼु खां 100 साल पोइ यकीनन न तव्हां हूंदव न ई मां हूंदुसि। असांजूं क़बरूं क़ब्रिस्तान में गुम थी वेंदियूं, कुझु आसार वञी रहंदा। असां पंहिंजनि खे यादि ई न हूंदासीं। लिहाज़ा कोशिश इहा करियो, थोरी ज़िंदगी आहे, तमामु थोरो वक़्तु आहे, ख़ुशीअ सां गुज़ारियो। कंहिं बि इंसान खे, कंहिं बि रूह खे ऐं पंहिंजे अज़ीज़ खे ॾुख न पहुचायो। अगरि उहो तव्हांजो ॾिनल ॾुख सां गॾु मरी वियो त उन जो ॾुख जो गुनाह तव्हांजे नामे अमाल में लिखियो वेंदो। सभिनी सां सुठो हलो, प्यार मोहबत सां गुज़ारियो। ज़िंदगी जी काई ख़बर न आहे कॾहिं ख़तमु थी वञे।